मूंखे ॿुधायूं त कराची पुलिस चीफ जे मेहमान ख़ासि तौर शिरकत कई तक़रीब में संदसि चवणो हो त शहर में भतेखोरी टारगेट किलिंग ऐं ॿिया ख़तरनाक ॾोह ख़त्म थी विया आहिनि। किथे किथे ॾोह थियनि था उहे बि सेफ सिटी प्रोजेक्ट सां ख़त्म थी वेंदा। जावेद आलम मोढो जो चवणो हो त सेफ सिटी प्रोजेक्ट ते सिंध हुकूमत कमु करे रही आहे। हिकु कैमरा 24 खां 25 अहलकारनि जे बराबरि आहे। कराची पुलिस चीफ जो चवणो हो त वापारी तंज़ीमुनि सां गॾिजी कैमराऊं लॻायूं पियूं वञनि। अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। जी हबीब जमाली। जी बिल्कुल एडिशनल आईजी कराची जावेद आलम ओढो स्काउट्स ऑडिटोरियम में ताजरन तरफां जेका तकरीब रखी वही उनके खिताब कंदे दावा कई है तो कराची में भतेखोरी टारगेट किलिंग समेत ॿिया जेकी ख़तरनाक ॾोह आहिनि उहे ख़त्म थी विया आहिनि। हिकु एकड़ ॿेकड़ जेकी ॾोह आहिनि त उहे सेफ सिटी प्रोजेक्ट सां ख़त्म थी वेंदा। एडिशनल आईजी चयो आहे त जेको आहे सेफ सिटी जेका प्रोजेक्ट आहे उन ते सिंध हुकूमत तरफ़ां जेको कमु आहे उहो कयो पियो वञे। एडिशनल आईजी कराची जावेद आलम ओढो वधीक इहो पिणु चयो आहे त हिकु ॿ वारदातूं जॾहिं थियनि थियूं त मीडिया बार बार उन्हनि खे जेको आहे ॾेखारे रही आहे ॼण त 10 वारदातूं थियूं हुजनि। एडिशनल आईजी कराची वधीक चयो त पॉज़िटिव जेकी शयूं आहिनि उहे बि ॾेखारणु घुरिजनि। हिन चयो त कराची में अमन क़ाइमु थियो आहे। उन खां पोइ जेको आहे सीड़पकारी आहे उहा सीड़पकार जेके आहिनि उहे कराची अची रहिया आहिनि। सीड़पकारी थी रही आहे ऐं ॿिया जेके प्रोग्राम आहिनि इंटरनेशनल सतह जा उहे पिणु जेको आहे शहर जे अंदरि थी रहिया आहिनि। एडिशनल आईजी कराची तरफ़ां इहो ॼाणायो वियो इहो बि चयो वियो त नफ़री जी खोट आहे। सिंध हुकूमत जी मंज़ूरी सां जेकी भर्तियूं आहिनि उन्हनि जो सिलसिलो हलंदो आहे। जल्द नफ़री जी जेका खोट आहे उहा पिणु ख़त्म थी वेंदी। जी ठीकु आहे हबीब जमाली असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु रहिजो।